नाज़रीन, शहीद भुट्टो ज़िले नवाबशाह जा अॻवान जेके आहिनि उहे एहतिजाजी रैली कढी नवाबशाह प्रेस क्लब पहुता आहिनि। अचो त संदन वीचार मालूम कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे मीर साहब जे क़तल केस के इंसाफ़ ॾिनो वञे, छो नथो इंसाफ़ ॾिनो? छा शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो अवामी लीडर न हो? असां शहीद मीर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो पगदार पुटु हो, सो महिरबानी करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। असां आला अदालतुनि खां ऐं उन्हनि ऑफिसरनि खां मुतालबो था कयूं, चीफ ऑफ आर्मी स्टाफ मोहतसिब आला खां इन्हनि खां मुतालबो था कयूं त उन्हनि कातिलनि खे उन नौकरियुनि तां हटाए ऐं उन्हनि खां असांजे लाइ इंसाफ़। असां 24 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं जीअं असांजो क़ाइद इनक़लाब शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल में जेके बि जवाबदार आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे कड़ी खां कड़ी सज़ा ॾियणी। असांजो मुतालबो आहे त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि शहीद साथियुनि जो केस जेको आहे सो रीओपन करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। जीअं असांजी हीअ जिदोजहद आहे, असां इन जिदोजहद में उन वक़्त ताईं जिदोजहद जारी रखंदासीं जेसि ताईं असांखे इंसाफ़ न मिलंदो, तेसि ताईं असांजी जिदोजहद। मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस जे लाइ असां हिते सरापा एहतजाज आहियूं। 23 साल गुज़री विया, 24 साल असांखे जेको आहे एहतजाज कंदे असांखे इंसाफ़ अञा ताईं न मिली सघियो आहे। हर कंहिं मसइलनि लाइ GIT जोड़ियूं थी वञनि, 4-4 5-5 GIT जोड़े उन मसइलनि खे हल कयो थो वञे। मीर मुर्तज़ा भुट्टो जो क़त्ल केस छो नथी GIT जोड़े? इन जे लाइ असां जेको आहे इंसाफ़ लाइ सरापा एहतजाज आहियूं। नाज़रीन, शहीद भुट्टो जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। उन्हनि चयो त मीर मुर्तज़ा भुट्टो जे केस खे जेको आहे सो 24 साल जेके गुज़री विया आहिनि, पर हिन महिल ताईं उनजा कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हिन इहो मुतालबो कयो आहे त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ TV, नवाबशाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।